अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 2 अक्टूबर 2 अक्टूबर जुमे जो ॾींहुं आहे। अॼु जे व्लॉग जी शुरूआत कयां थी। हिन महिल टाइम थियो आहे 10:30 सुबुह जा ऐं कुझु सना सना घर जा कम मां करे चुकी आहियां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे रूटीन जा रेगुलर उहे कम रोज़ रोज़ शेयर करण बि सही न आहे, सभिनी खे ख़बर आहे। ऐं माई जेका असांजी कमु करे हली वई आहे ऐं हिन महिल मां कुझु कमु शुरू कंदमि। राति जो देरि थी वई सुम्हंदे सुम्हंदे त मूं कार्ड्स ठाहिण जो कोई बि कमु शुरू न कयो ऐं सोचां थी त कुझु कार्ड्स ठाहियां। घणा न ठाहींदमि, कुझु बचियल बि आहिनि जेके मां तव्हांखे पोएं वारे व्लॉग में शो करे चुकी आहियां। सो हाणे हलूं था ऐं मां ॾिसां थी त अॼु मां छा छा जेको आहे ठाहियां थी ऐं कुझु ॿिया बि मूं पेपर्स कढिया आहिनि उहे बि तव्हां सां शेयर कयां थी। सो मां अची वई आहियां पंहिंजे कमरे में ऐं कल्ह जीअं मूं तव्हांखे ॾेखारियो त हीअ आसफ़ा मूंखे पेपर्स जो हिकिड़ो बंडल ॾिनो, कुझु शीट्स आहिनि ॾाढियूं प्यारियूं। पोइ मां डिसाइड कयो त इनखे मां फ़िलहालु यूज़ नथी कयां, वरी अॻियां हिकिड़ो मूंखे ॿियो अचण वारो आहे, उन ते मां हिन जा कार्ड्स ठाहींदमि। मां कढियमि ही कार्ड्स, हीअ ॾिसो हिन ते लिखियलु आहे 100 शीट्स, ठीकु आहे। सो ही 100 कार्ड्स कटियल कार्ड जो पैकेट मां वरितो हुयो क्लिफ्टन बोट बेसिन ते। हिकिड़ी थर्सडे बाज़ार लॻंदी हुई, उहा हाणे बंदि थी वई आहे, उते ठही वई आहे बिल्डिंग, उतां मां इहे कार्ड्स वरिता हुआ। त इहे 100 कार्ड्स मां हाणे मूं वटि 13 कार्ड्स आहिनि। 12 मां ही फोल्ड करे चुकी आहियां ऐं हिकिड़ो ही हिन में बाक़ी आहे, इहो बि फोल्ड कयां थी। त इन खां पहिरियों सम्झो बाक़ी सॼा कार्ड्स मुंहिंजा जेके आहिनि ठहियलु आहिनि ऐं घणा सेल थियल आहिनि। त मूं सोचियो त पयल आहिनि, पहिरियों इहे करे वठां। ॿियो मां तव्हांखे पंहिंजा पेपर्स ॾेखारियां। मूं हिकिड़ो ही दॿो कढियो, अञा अलाए केतिरा आहिनि जेके मां ज़रूरत वारा कढां थी, उहे तव्हां सां शेयर थी कयां। हिन में घणो कुझु कटिंग्स, बचियल टुकड़ा, पूरी शीट्स, स्टिकर्स, अलाए छा छा पियो आहे, ठीकु आहे। सो उन खां अलावा हीअ ॾिसो, ही मूं वरिता हुआ संडे बाज़ार जॾहिं डिफेंस में लॻंदी हुई। त हिन मां बि मां ॾाढा सारा कार्ड्स ठाहे चुकी आहियां। हिन में ॾाढियूं सुहिणियूं शीट्स पेपर जूं। ऐं उन खां अलावा ही बि वरी मूं वरिता थर्सडे बाज़ार मां, उतां ई बोट बेसिन था। ऐं तव्हां ॾिसो प्रिंट, ॾिसो कलर, मुंहिंजो त वस पुॼे न हिननि जा कपिड़ा सिबी पाए छॾिजनि, एॾा मूंखे सुहिणा पिया लॻनि। ऐं तव्हां ॾिसो ही कलर्स ॾिसो न, डिज़ाइन ॾिसो, त इहे हसीन पेपर्स। पोइ मां इहे हालांकि ही पेपर आख़िर में हिन में आहे ओरिगामी जे लाइ आहिनि, जेके फोल्डिंग आर्ट हूंदो आहे न पेपर वारो, पर मुंहिंजी मर्ज़ी आहे त मां हिनखे जीअं बि यूज़ कयां। सो इहो मुंहिंजो ज़ख़ीरो आहे। त मूं हिन महिल कुझु डिज़ाइन सिलेक्ट कया आहिनि, त हितां हुतां मां इंटरनेट तां बि आइडियाज़ खणंदी आहियां। पोइ मां उन्हनि खे पंहिंजे मटीरियल जे हिसाब सां या पंहिंजी पसंदि जे हिसाब सां थोरो घणो चेंज करे वेंदी आहियां। एज़ इट इज़ मूंखे न वणंदो आहे, हुननि जा पंहिंजा आइडियाज़ आहिनि, असांजा पंहिंजा। ॿियो असां वटि उहे सभु मटीरियल्स मौजूदु बि न आहिनि जेके असां ॿाहिरियुनि मुल्कनि जी वीडियोज़ में ॾिसूं था। सो हिते अॼु कुझु क्रिएशन थींदी इंशाल्लाह। हीउ हिकिड़ो कटिंग बोर्ड मां 3 जो सेट वरितो, 3 कटिंग बोर्ड जो सेट हुयो किचन जे लाइ। हीउ मीडियम साइज़ हो, हिन में त लार्ज ऐं स्मॉल मूं किचन लाइ रखियो ऐं हीउ मीडियम साइज़ मूं रखियो पंहिंजे हिन पेपर वर्क जे लाइ, छो त मां कटर यूज़ कंदी आहियां। हीअ सॼा कटर जा आहिनि, निशान चुरियुनि जा न आहिनि, ठीकु आहे। सो इनशाला वरी जेको कुझु क्रिएट थींदो। अॼु फ्राइडे बि आहे, मुंहिंजो लाइव सेशन बि आहे ऐं मां नथी चाहियां त जेके माण्हू मुंहिंजो वेट पिया कनि या जिन खे आदत थी वई आहे उन्हनि खे मां मायूस कयां। सो अगरि लाइट हूंदी ऐं इंटरनेट हूंदो इनशाला त लाइव सेशन बि थींदो ऐं घर जो जेको खाधो पीतो पचंदो आहे, मंझंदि जो कुझु न कुझु हल्को फुल्को कंदा आहियूं, उहो बि करिणो आहे। सो वरी कुझु क्रिएट करे पोइ तव्हां सां मिलां थी। कीड़े वारी त न आहिनि, न साफ़ सुथरी मिलंदा। ऐं केला उहे 60 रुपया। केला बि सुठा हूंदा अथव, निशान वारा न आहिनि। त ॿधरजनि केला बि ॾे। सूफ़ कीअं थो ॾे? सूफ़ 100 तां 80 ॾेई छॾियो। न हे नंढा त सस्ता आहिनि। 100 जा 1.5 किलो लॻाए छॾींदुसि, बसि खणी वञ 70 जे हिसाब सां। पोइ दाग वारा न उहे ख़राबु, हिकिड़ो ॿ हूंदो उहो मां हटाए था सुठा ॾेई छॾींदुसि। अच्छा तूरी घणी? तूरी न ॾियो, बसि भिंडियूं काफ़ी आहिनि। भिंडी खीरो त न खपे? न, खीरा बि पिया आहिनि। केला कढियो ऐं सूफ़ ॾियो। भाॼी वारे जो आवाज़ु आयो, कॾहिं कॾहिं फ्रूट खणी ईंदो आहे। केला त रोज़ ई हूंदा अथसि। सो केला वरितमि ऐं इहे नंढड़ा सूफ़ मूंखे ॾाढा वणंदा आहिनि खाइण में, त इहे नंढा सूफ़ वरितामांसि। ऐं भिंडियूं, भाॼियूं सुठियूं कोन हुयसि, छो बारिश खां पोइ भाॼियूं मज़े जूं नथा खणी अचनि। उन खां पोइ हीअ असां वठंदा आहियूं ॻाढ़ा पटाटा। जॾहिं ही असांजा रेगुलर जेके पटाटा आहिनि उहे मिठा थी वेंदा आहिनि न टेस्ट में, पोइ असां ॻाढ़ा पटाटा वठंदा आहियूं। हे मिठा न हूंदा आहिनि, हिन जो ज़ाइक़ो ॾाढो सुठो हूंदो आहे। सो इहे पटाटा वरितमि ऐं मंझंदि जो ख़बर न आहे, डिसाइड न कयो अञा ताईं छा पचाईंदमि। राति जेका पटाटनि जी भाॼी पचाई उहा बि पई आहे
ऐं ॾिसां थी टाइम मूंखे न मिलंदो भिंडियूं कटण जो, छो त पोइ मुंहिंजो जेको आहे कार्ड जो कमु न थी सघंदो। सो ॾिसूं था। टाइम थियो आहे हिन महिल 12:30 ऐं हिते मां वेही कार्ड्स ठाहिया आहिनि। इहो हमेशह ईअं ई थींदो आहे। ऐं कुझु कार्ड्स ठाहिया आहिनि उहे तव्हां सां शेयर कयां थी। हीअ ॾिसो, मैसेजिस मां घणो करे न लिखंदी आहियां कुझु, माना त जीअं जेको बि ॾियणु चाहे त पंहिंजी मर्ज़ीअ सां ॾिए। हाणे हिन ते लिखियो आहे विथ लव। हाणे इहो बर्थडे में बि ॾेई थो सघिजे, कंहिंखे कामयाबीअ ते बि ॾेई थो सघिजे। हीअ मूं बर्थडे लाइ ठाहियो आहे, ठीकु आहे। ऐं हीअ ॾिसो केॾो प्यारो आहे, मूंखे सभिनी खां घणो हीअ थो वणे, ठीकु आहे। ऐं हिन ॿिनि जी बेस ठाहे छॾी आहे। हाणे जीअं इन साॻी बेस ते मूं हीअ आउल ठाहियो आहे, ठीकु आहे। पर हिननि ॿिन्ही ते मां थी सघे थो सेम ठाहियां या कुझु ॿियो ठाहियां। ऐं तव्हां ॾिसो त हिन में बटण लॻियल आहिनि, हिन में जेको आहे नग ऐं मोती ॿई लॻियल आहिनि, पर्ल्स। हिन में अहिड़ो कुझु बि न आहे। ऐं हिन में हीअ डिफरेंट कलर जा गुल ग्रे ते, ऐं हीअ सभु जेके आहिनि न एम्बोस्ड आहिनि, हीअ उभरियल आहिनि, ॾिसो था। हीअ आउल बि ॾिसो, हीअ उभरियल आहिनि। त हिननि जे अॻियां मोटा अंदरां मोटा गता हणी ऐं पोइ मूं हिननि खे रखियो आहे। ऐं अंदरि इलाही सारी स्पेस आहे, जेको कुझु बि लिखणु चाहे पंहिंजे तरफ़ां त उहो लिखी सघे थो। ऐं थी सघे थो हिननि में अञा मां किथे कुझु नग मोती का अहिड़ी शइ हणी वञा जेका हिननि खे थोरो वधीक ख़ूबसूरत ठाहे। सो हाणे वञा थी किचन में ऐं तव्हांखे ॾेखारियां थी त उते मूंखे छा करिणो आहे। ऐं हितां अंदरि करिणा आहिनि ऐं लंच जो बि कुझु इंतज़ाम करिणो आहे। ऐं उनखां पोइ हिते मां कुझु ग़िज़ा रखी आहे पंहिंजे बॉडी जी। तेल आहे ऐं हिकिड़ो 2 चमचा ॾही मिलाया अथमि। इहे मां हणंदमि पंहिंजे वारनि में, छो त मथे में ॾाढी ख़ुश्की थी वई आहे ऐं ॾाढी ख़ारिश बि थिए थी हरू भरू ख़ुश्कीअ जे करे। ॿियो त हीअ अधु लीमो आहे, हिन जा जेके ॿिज आहिनि इहे मां हटाए छॾींदमि। ऐं हिकिड़ो या 2 ड्रॉप हिन जे मथां विझंदमि माखीअ जा, पोइ इहो फेस ते हणंदमि। हीअ 10 मिंट या 15 मिंट वधि काफ़ी हूंदो आहे। इन सां जेको आहे फेस ब्लीच बि थी वेंदो आहे। अगरि कोई दाग वाग हूंदा आहिनि त उहे बि लही वेंदा आहिनि। ॿी ॻाल्हि त हीअ मां पंहिंजे लाइ थी कयां। ऐं जंहिंजी स्किन सेंसिटिव हुजे या ड्राई स्किन हुजे उहो महिरबानी करे इहो बिल्कुलु बि इस्तेमालु न करे। हा, नॉर्मल स्किन ऐं ऑइली स्किन ते इहो करे थो सघिजे। सो हीअ हाणे विझंदमि वारनि में, फेस ते हणंदमि हीअ लीमो, ऐं उनखां पोइ थांव वग़ैरह अंदरि कंदमि ऐं कुझु सना थुल्हा कमु कंदमि। ऐं पोइ वरी कंटिन्यू कंदासीं पंहिंजे हिन व्लॉग खे। वञा पई तेल हणणु त दरवाज़े ते कोई आयो त हीअ सुराहाण किताबु घुरायो आहे शीरीन अनवर जो, द वर्ल्ड ऑन योर टेबल कॉन्टिनेंटल डिलाइट्स। सो ॾाढो जुनून अथसि बाबा, ॾाढो जुनून अथसि। मूंखे एतिरो यकीन कयो टाइम न आहे जो मां कंहिं ॾींहुं तव्हां सां सुराहाण जा किताब शेयर कयां। मूंखे इंतिहाई फ़ुर्सत खपंदी। अॼुकल्ह हीअ हफ़्तो त उहो ई मुंहिंजो मसरूफ़ पियो गुज़रे। सो हीअ हाणे ॾेई वियो 1500 वरितई। त हीअ सुराहाण जा शौक़ु आहिनि। अनलिमिटेड किताब अथसि जंहिंजी हद न आहे। हिन महिल 1:30 थियण वारो आहे ऐं सुराहाण अञा ताईं न आई आहे। सो उनजो वेट थी कयां। कबाब तरिया अथमि, छो त असां लंच में 3 माण्हू हूंदा आहियूं त 3 कबाब तरिया अथमि। ऐं भाॼी जेका आहे हिते मां गरम तए ते रखी छॾी आहे। मानियूं बि मुंहिंजियूं तयारु आहिनि। इहो असां लंच खाईंदासीं। ऐं हाणे सुराहाण जो वेट कंदमि। जेसि ताईं उहा ईंदी त उनखां पोइ वञी मां विझंदसि। तेसि ताईं वरी वञी कुझु कार्ड जो कमु थी कयां। मां अची वई आहियां किचन में। असांजी नमाज़ पढ़ी छॾी, 7 थियण वारा आहिनि हाणे। ऐं हिते दाल चाढ़ी आहे। असां राति जी मानी पचाईंदासीं, दाल चांवर ऐं पटाटनि जूं टिकियूं। इहे सॼो कमु हिते सुराण करे छॾियो आहे। गिदामड़ी बि विझाए छॾी आहे, थूम बि कटे छॾी आहे राई ॾियण जे लाइ। चांवर बि भिगल आहिनि। हाणे मां हिननि में मसाला विझी टिकियूं ठाहींदमि। ऐं कार्ड्स मां केतिरा ठाहिया आहिनि उहो फाइनल करे पोइ मां आख़िर में तव्हांखे ॾेखारींदमि जंहिं महिल मां वाइंड अप कंदमि। राति जा थिया आहिनि 10:30 10:15। ऐं हाणे जेको आहे मां हीउ कमु ख़तमु करण वारी आहियां। 13 कार्ड्स मां अॼु जे ॾींहं में ठाहिया आहिनि। ऐं घर जो ॿियो कमु बि कंदी रही आहियां। तव्हांखे डिटेल मां थोरी ॾेखारियां। हीअ त मां नमाज़ खां पहिरियों ठाहियो मंझंदि जो। हिन में मां हीअ सितारा ऐं नग हया आहिनि त थोरी हिन जी ख़ूबसूरती वधी वई आहे। ऐं हिन में मूं गोल्डन मार्कर सां हेठि डॉट्स ठाहिया आहिनि। ऐं सेम हीअ बि अहिड़ो ई ठाहियो आहे। कलर कॉम्बिनेशन चेंज आहे। हीअ साॻे स्टाइल में, पर हीअ बर्ड आहे झिरकी, हुन में हुयो आउल, ठीकु आहे। त इन में बि इहो। ऐं हीअ जेके नग ऐं इहे मथे आहिनि गुल, इहे जेके इनमें ॾाढी ख़ूबसूरती था पैदा कनि। हीअ हिकिड़ो ठाहियो हुअमि, उन में बि मां हीअ कॉर्नर्स ते नग हया आहिनि। ऐं सेम अहिड़ो ॿियो ठाहियो आहे ॿिए कलर कॉम्बिनेशन में, ठीकु आहे। ऐं 2 हीअ ठाहिया आहिनि हार्ट्स वारा। हीअ त पहिरियों ठाहियो, इन में हीअ नंढा नंढा हार्ट्स आया आहिनि मूं हिते। ऐं हेठि बि हिकिड़ो पर्ल हयो आहे। ऐं हीअ ॾिसो ब्लैक एंड रेड कीअं थो लॻे। ऐं हीअ सुबुह ठाहियो, इन में मूं हिन जो एडिशन हे कयो आहे। ऐं हिन में हीअ नग हया अथमि हेठि, ठीकु आहे। सो इहो। ऐं हीअ मिस यू
हे रोए थो वेठो भालू, रुमाल हथ में अथसि, मिस यू। ऐं हिकिड़ो हीउ एक्स्ट्रा ठाहियो आहे, 13 कार्ड्स आहिनि, 13हों कार्ड हीअ आहे जंहिंमें हीअ बटण पेपर जा आहिनि, पेपर पंच सां कढिया आहिनि इहे। सो हीअ मुंहिंजो थी वियो अॼु जो। हाणे हिननि खे कंदमि मां पैक थेलियुनि में, प्राइसिस हाणे लिखंदमि या सुभाणे लिखंदमि ॾिठो वेंदो, पर हीअ जेको आहे व्लॉग अॼु जो मां हिते ख़तमु थी कयां, छो त हिन खां पोइ हाणे मां नमाज़ पढ़ंदमि ऐं उन खां पोइ मूं में कुझु बि करण जी हिमत न हूंदी। सो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे मुंहिंजा कार्ड्स पसंदि आया हूंदा। मूंखे ज़रूरु ॿुधाइजो हीअ कॉफ़ी वारा कीअं आहिनि, मग कीअं था लॻनि, ऐं हीअ मिक्स आइडिया आहिनि, कुझु इंटरनेट जा, कुझु मुंहिंजा पंहिंजे दिमाग़ जा मिक्स करे ऐं मां उन्हनि मां इहे शयूं क्रिएट कयूं आहिनि। त तव्हांजी मोट मूंखे ज़रूरु खपे। सो हीअ आहे अॼु जो सॼो कमु। मोकिलायूं था हाणे, वरी इनशाला सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं, सैटरडे वारे में। सो अॼु फ्राइडे जो व्लॉग हिते ख़तमु थी कयां। ख़ुशि जो, आबाद जो, इनशाला वरी असां ॿीहर मिलंदासीं।